सांघर जे 200 एकड़ ज़मीन जा खाता तब्दील करण जो इंकशाफ। ख़बर मूजिब सांघर ज़िले जे तालके सिंझोरो में 200 एकड़ ज़मीन जा खाता तब्दील कया विया आहिनि। सिंझोरो में ज़मीननि जा खाता इशफाक सरेवाल, इमदाद सरेवाल, एहसान सरेवाल ऐं निसार मंगरियो जे हक़ में रेवेन्यू ऑफिसरनि जी मिली भगत सां तब्दील कया विया आहिनि। अहिड़े मामले जी इंक्वायरी एंटी करप्शन खाते ऐं रेवेन्यू खाते पारां अलॻि अलॻि शुरू कई वई आहे। एंटी करप्शन जी जांच ऑफिसर मुख्तियार कार सिंझोरो खे ख़त लिखी समूरो रिकॉर्ड फराहम करण जी हिदायत कई आहे। ख़त में चयो वियो आहे त ज़मीन जो पुराणो रिकॉर्ड 30 नवंबर ताईं फराहम कयो वञे। निगरान सूबाई वज़ीर रेवेन्यू यूनिस ढागा बि एक्शन वठण लाइ सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू खे ख़त लिखी 15 ॾींहनि अंदरि रिपोर्ट तलब करे वरिती आहे। बे तरफ़ सेक्रेटरी आबपाशी बि ज़मीनुनि खे आबाद करण लाइ कढियल गैर कानूनी वाटर कोर्स जो नोटिस वठंदे MC सीडा खे वाटर कोर्स बंदि करे कार्रवाई करण जी हिदायत कई आहे। एंटी करप्शन इख़्तियारनि जो चवणु आहे त अॻूणे MPA जे भाइटे राणा वाजिद ते बि ज़मीन ते गैर कानूनी तौर पेट्रोल पंप क़ाइमु करण जो बि इल्ज़ाम आहे, जंहिं जी जांच जारी आहे।